अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 3 जून वेनसडे ऐं 2 थियण वारा आहिनि। मां हिन महिल व्लॉग जी इब्तिदा थी कयां छो त मां सुबुह खां कंटिन्यू हादिया जो ड्रेस सिबण में मसरूफ़ हुयसि। हे ड्रेस इलाही ॾींहंनि खां इन करे न पियो सिबजे जो मां चाहियां पई त मां हिन जी वीडियो ठाहियां, पर पोइ ॾिठुमि त वीडियो ठाहिण जे चकर में रहिजी पियो वञे त मां हिन खे कंप्लीट ई करे वरितो। हीउ घर में पियल सिंपल कॉटन जो कपिड़ो हो, ब्लू लेस सिल्वर लेस, इहे मुंहिंजूं हितां जेके वीकली बाज़ार लॻनि थियूं उन्हनि मां वरितल, ऐं हीउ कपिड़े जो पीस घर में पियल हो, ऐं उन खां अलावा हीउ नेट जो पीस बि मां इन ई वीकली बाज़ार मां वठी आयमि। ऐं हे त असल में मूंखे गुज़रंदे ईअं नज़र अची वियो हो त मां हैरान थी वियमि ॾाढी, त हिन में त ब्लू कलर जा सॼा ही पर्ल्स लॻियल आहिनि, त मूं चयो हे हिन जे सां शर्ट सां ॾाढो सुठो लॻंदो। ऐं सो मज़े जी ॻाल्हि त हिन में जेको थोरो घणो प्रिंट जा कलर आहिनि त हिन में बि ईअं मल्टी कलर जा जेके आहिनि मोती विधल आहिनि, ग्रीन बि अथसि, सी ग्रीन जीअं हिन में लॻियल आहे। त मां हिन खे जेको आहे न हीउ ॾिसो रंग रंग जा डिफरेंट कलर्स जा, त ॾाढो प्यारो थो लॻे। सो मां पंहिंजे तरफ़ां इहो हादिया जो ईद जो ड्रेस ठाहियो आहे। इन करे मूंखे देरि थी वई ऐं सुबुह खां वठी मां कोई कमु न कयो आहे, न लंच ठाहियो आहे, न थांवा अंदरि कया आहिनि। बसि मूं चयो अॼु हर हाल में मूंखे कपिड़ा सिबी पूरा करणा आहिनि। ऐं सभिनी खां पहिरीं त रए जो पीस धोई विधमि छो त मां हितां जेको बि कपिड़ो वठी ईंदी आहियां न ईअं ढेर पिया हूंदा आहिनि त उन्हनि में डस्ट पवंदी रहंदी आहे, त मूंखे धोइणु फ़र्ज़ु हूंदो आहे। सो हिन जे ॿाहुनि ते मां ॼाणी वाणी कुझु बि न हयो आहे छो त हीअ रओ पाईंदी जॾहिं ॻिचे में त इलाही थी वेंदो। सो इहो आहे ड्रेस मुंहिंजो, ऐं हिन खे जेको अञा लास्टिक विझणी आहे, लास्टिक मां गॾु कोन सिबंदी आहियां। बैक साइड मां हिन जी ओपन रखी आहे त जीअं हिन खे पाइण में ऐं लाहिण में सवलाई थिए। सो ॿुधाइजो ज़रूरु त इहो ड्रेस कीअं थो लॻे। शाम जा 4:30 थिया आहिनि, मां इंजॉय थी कयां इलाही। हीअ कुंड साफ़ु कई आहे, उहो बॉक्स लड़के पियो, हुनजी रसी छिॼी पई त उहो कढी ॿाहिरि उछलायो अथमि। हीअ उहो प्लांट आहे जंहिंखे मां कटे छॾियो ऐं मथे रसीअ सां चाढ़ियो हुअमि त ॾाढ़ूअ में फासी पियो, त इनखे मां हिते हिन कुंड में हाणे रखियो आहे। त हाणे मथे ही जेको आहे लाइट जो पोल बि लॻियल आहे, जेतिरो मथे वेंदो त हिनखे सपोर्ट हूंदी ऐं ॿी काई शइ हिनखे डिस्टर्ब करण वारी न हूंदी। हितां निम हटाए ॿाहिरि हई अथमि ऐं हिकिड़ो ॿियो प्लांट जो ॿाहिरि मां तव्हांखे ॾेखारियां थी। पाइप जो हितां जॉइंट आहे, साईं इहो पूरो अची वियो आहे। ऐं मां हिकिड़ो हीउ कूंडियो सुठो प्लांट रखियो आहे हिते, ऐं अंदरि लॻियल हिनखे मां हिते पाइप सां बि ॿधो आहे ऐं मथां पोयां हुक हयो आहे भित में, उन सां बि हिन कपिड़े जी पटीअ सां ॿधो अथमांसि। सो इहो एहतियात आहे मुंहिंजे तरफ़ां। ॾिसां थी अञा ॿिया बि प्लांट जेके मथे पिया आहिनि उहे त मूंखे पोइ माण्हू खपंदो जेको लॻाए ॾींदो। सो हाणे पाइप ॿेड़ींदमि, पाणी ॾेई छॾियो आहे, सॼी मिटी खे आलू करे छॾियमि त जीअं इहे हवा में उॾामे न। सो मां सची ॻाल्हि आहे थक सां गॾु गॾु इंजॉय बि इलाही कयो अथमि, ॾाढो मज़ो आयो मूंखे। मुंहिंजो वस नथो पुॼे त मथां वारा प्लांट्स हाणे ई हेठि लाहे अचां, पर उहे मुंहिंजे वस जा न आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। 5:30 थिया आहिनि ऐं मां गिहु कढण जे लाइ हिते रखियो आहे। ऐं सुबुह जो मलाई कढी रखी हुयमि, या डीफ्रॉस्ट थी चुकी आहे, हिन में मां थोरी ॾही बि विझी छॾी। सो इहो हाणे हिते ठहंदो रहंदो। लंच असां अॼु न पचायो हो छो त मां कंटिन्यू कमु कंदी रहियमि। सुरण आई त उन जी दही फुल्कियूं ठाहियूं, फ्रूट हुयो, कुझु खाधो बचियल बि पियो हो। सो हाणे थोरी देरि मां जेको आहे बुख बर्दाश्त नथी करे सघां त हे दही फुल्कियूं रेडीमेड आहिनि, बसि जेके ॾही त असांजे घर जी हूंदी आहे पंहिंजी, सुरण ठाहियूं त मां हाणे इंजॉय कंदमि इन्हनि खे। सम्झो त उहो ई असांजी सिंधी वारी ह्यांझल। सो हीअ ह्यांझल थींदी हिते, गिहु बि निकिरंदो रहंदो। अॼु में कमु इलाही कया अथमि, शेयर करण लाइ घटि आहे कुझु, मां सम्झां थी त वीडियो अॼु एॾी वॾी न ठहंदी। सो बहरहाल ॾिसूं था, अञा ॾींहुं बाक़ी आहे। 6:30 थिया आहिनि ऐं हे हल्की बाहि ते पियो आहे, आस्ते आस्ते पचंदो थो रहे। तक़रीबन हिन जो जेको पाणी आहे उहो सुकी वियो आहे ऑलमोस्ट, बाक़ी थोरो बचियो आहे। सो इहो हिते ठहंदो रहंदो ऐं मां कंदमि हाणे तव्हां सां कचहरी। रात जी मानी में चांवर पचंदा, सिंपल कबाब पचाईंदमि, या ॾिसां थी कुझु ॿियो जेको बि हूंदो, ऐं थोरी दाल बि पई आहे। ऐं उनखां अलावा अंब ज़िंदाबाद, जॾहिं अंब हूंदा आहिनि त इलाही सारो मसइलो हल थियल हूंदो आहे। सो हाणे कयूं था कचहरी। माशाल्लाह अॼु मां ॾाढो ज़बरदस्त ॾींहुं गुज़ारियो आहे। मां एतिरी ख़ुशि आहियां जंहिंजी हद न आहे। हादिया जो ड्रेस सिबी, सुबुह जो मां रिकॉर्डिंग ई न कई, न मूं चयो बसि इन रिकॉर्डिंग जे चकर में मुंहिंजा कम रहिजी था वञनि। न मां उन ड्रेस जी रिकॉर्डिंग कई ऐं न मां व्लॉग जी कई। बसि खयमि कपिड़े जा टुकड़ा ऐं बसि फ़ौरन कटे ऐं शुरू थी वियमि। मूं चयो सिबजी वञनि त पोइ थी वीडियो भरियां।
सो उहो तव्हां सां शेयर कयमि। अञा हिनखे बटण लॻंदा, इलास्टिक विझंदमि हिन में। मां इलास्टिक गॾु न सिबंदी आहियां, अलॻि सां विझंदी आहियां, या मुंहिंजी मजबूरी आहे, बसि कुझु राज़ आहे हिन में। ऐं उनखां सवाइ जेको आहे ॿाहिरि जेको मां कमु कयो आहे न, अॼु मां पाण निम पोखी, पर हाणे कोई हुयो न सुराणे, उन महिल रेस्ट पई करे, थकियल हुई वीचारी स्कूल खां आई, त मां पाण निम पोखी इहो प्लांट हिकिड़ो कुंडी कढी ॿाहिरि रखियमि, भित में किली विली हणी ॾाढो हिनखे रसियुनि सां ॿधी, ऐं दिलि चाहे पई त कोई हुजे हा त इहा कमु कंदे मुंहिंजी वीडियो भरे हा। ऐं रोड ते मूंखे मुनासिबु न पियो लॻे, ट्राईपॉड त आहे मां वटि, पर गाॾियूं थियूं गुज़रनि, ॿार था खेॾनि, शाम जो टाइम हुयो, त उते मां इहो करे न पई सघां, त मां ट्राईपॉड ते कैमरा रखी, ऐं थोरो आउटसाइड ते इहो करणु मूंखे कुझु न नामुनासिबु बिल्कुलु बि न आहे, पर मतिलबु अलाए मूंखे अजीब पियो लॻे। हा, कोई ॿार मुंहिंजो हुजे हा, या कोई बि हुजे हा, त उहो रिकॉर्डिंग करे हा, त मां ॾाढी ख़ुशि थियां। पर बहरहाल अञा हिते कमु थींदा रहंदा, अभी तो पार्टी शुरू हुई है। अञा कुल 2 ॿूटा लॻा आहिनि हिते। सो इहो ॿियो वारो कुंडीअ सूधो रखियो आहे मां, त जीअं टाइम गुज़रंदो कुंडियूं घुरंदियूं वेंदियूं आहिनि। फाइनली इहो जेको आहे वॾो थी वेंदो, वण जेॾो थो थी वञे, छो त इहो पहिरियों खां बि मुंहिंजी पहिरीं वारी क्यारी में लॻल आहे, जेका मुंहिंजी घर जी भित सां गॾु ॿाहिरि क्यारी आहे, उन में इहो लॻल आहे, ऐं बिल्कुलु पूरे वण जेतिरो आहे हिकिड़ो वॾो। त मथे वारे जे लाइ बि अॼु हिकिड़े माण्हू खे मां चयो हो त मथियां प्लांट्स मूंखे लाहे ॾे, पर उहो आयो कोन। हा चई था वञनि, पोइ अचनि नथा। सो बसि मजबूरी आहे त जेको मां करे पई सघां उहो मां मिंट में कयो, जेको ॿियनि जे आसिरे ते आहे उहो हाणे जॾहिं थियो। सो अलाह जी तरफ़ां हर कम जो वक़्तु मुक़ररु आहे। बहरहाल ॾाढी ख़ुशि आहियां, ॾाढी ख़ुशि आहियां। तव्हां यकीन कयो त मां इबादत सम्झी, मोहबत सम्झी, इश्क़ सम्झी मां इहो गार्डनिंग जो कमु कंदी आहियां। मूंखे एॾो सुकूनु मिलंदो आहे, मां बसि तसवुर में न इहो सोचियां पई इहो वणु वॾो थींदो निम जो, ख़ासि करे। ॿिया त ॿूटा ॿिया बि हणंदमि इनशाअल्लाह, वणु हिकिड़ो ई इहो निम जो ई हणंदमि। सो अलाह कंदो त वधी वेंदो। जॾहिं मुंहिंजो कुंडीअ में एॾो वधी वियो आहे त ॿाहिरि त हुनखे ज़मीन मिलंदी, पर फ़िलहालु चवंदा आहिनि त जॾहिं बि वणनि जी काटी छांटी कबी आहे या उन्हनि जी जाइ बदिलाइबी आहे, त उहे सदमे में अची वेंदा आहिनि, शौक़ में हूंदा आहिनि उहे। पोइ थोरो जेसि ताईं पाण संभालिनि। सो पाणी एॾो ॾेई आई आहियां जो 2 ॾींहं न ॾींदमि तॾहिं बि इहो आलो ई हूंदो। सो इनशाला इहो लॻी वेंदो। त मां तसवुर में सोचियां पई त यार निम मुंहिंजी वॾी थींदी, हिन जी छांव में गाॾी बीहंदी, मुंहिंजी बीहे या ॿिए कंहिंजी बीहे, कंहिंजी बि बीहे, या 2 माण्हू वेहनि इन में ॾींहं जे टाइम ते। यकीन कयो, असां जॾहिं हिन महिल जेका निम लॻल आहे मुंहिंजे घर जे दर वटि, त असां ईंदा आहियूं, जेसि ताईं सामान कढूं रखूं हिते ऐं तालो खोलियूं, त उहे 2 घड़ियूं छांव में एॾियूं त पुरसुकून हूंदियूं आहिनि। या खीर वारो ईंदो आहे, मासी ईंदी आहे, त उहा अची छांव में बीहंदी आहे। त अञा त नंढो वणु आहे। ऐं तव्हां सोचो त केॾा पखी था वणनि ते वेहनि, इंसाननि जो फ़ाइदो, हैवाननि जो फ़ाइदो, कीड़ा मकोड़ा जानवर, अलाए केॾी मख़लूक कंहिं हिकिड़े वण मां सुख थी वठे। सूंहं अलॻि, माहौल जी थधिकार ख़ुशगवारीअ त अलॻि। मां पढ़ां पई किथे त हिकु निम जो वणु 4 एसियुनि जेतिरी थधि ॾींदो आहे माहौल खे। हाणे मिसाल जे तौर ते तव्हां अङण में 4 एसियूं हलायो, उहा थधि फील ई न थींदी, ज़ाहिर आहे हेॾे होॾे हली वेंदी। पर जेकॾहिं इहो वणु बीठो बि आहे मुंहिंजे दर ते, 4 एसियुनि जी थधि ॾींदो बि हूंदो यकीननि, त उहा त कंहिं कमनि जी न आहे। पर जेकॾहिं लगातार लाइन में ईअं वण लॻल हुजनि, छांव हुजे, थधिकार हुजे, त माहौल केॾो ख़ुशगवार थी वेंदो। नेचुरल आहे, इहो नॉर्मल आहे। त मां इहो सोचे बसि ख़ुशि पई थियां त हिन वण में पखी आखेरा ठाहींदा, ॿोलियूं ॿोलींदा, ऐं कंहिंजी न कंहिंजी गाॾी बीहंदी हेठां, असांजी बीहे, ॿिए कंहिंजी बीहे, हिन सां मूंखे कोई फ़र्क़ु नथो पए। अलाह जी मख़लूक सुख वठंदी। सो रिक्वेस्ट आहे तव्हांखे, अर्ज़ु आहे मुंहिंजो त प्लांट्स पोखियो। मां पहिरियों बि चयो, भली कंहिं फ्लैट में रहंदा हुजो न, तव्हां वटि नंढड़ी गैलरी हुजे, उन में 2-3 कूंडियूं रखो, गैलरीअ जी भितियुनि ते कूंडियूं टंगियो, अहिड़ा ॿूटा रखो जेके छांव में वधंदा हुजनि, या हल्की उस थोरी देरि अचे थी उन में वधंदा हुजनि। ऐं हदीस आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त जेकॾहिं तव्हां को वणु पोखींदा हुजो ऐं क़यामत जी सूर फूकिजी वञे, यानी ऐलान थी वञे क़यामत जो, तॾहिं बि वणु पोखे पूरो कयो। छो त वणु पोखणु नेकी आहे, त उहा नेकी तव्हांजी बख़्शिश कराए सघे थी, तव्हांजी मग़फ़िरत थी सघे थी उन हिकु वणु पोखण जे करे। हालांकि क़यामत जी सूर फूकिजी वई, क़यामत थी वेंदी, हाणे कोई पोयां जीअरो न रहंदो जेको इन वण मां सुख वठंदो। पर उहा नियत, उहो इरादो, अलाह उन कम जो काउंट करे थो। त वणु पोखणु एॾो इम्पॉर्टेंट आहे जो क़यामत जी सूर फूकिजी वञे, अलाह पनाह ॾे जो उहो अखियुनि सां केरु वक़्तु ॾिसे
त इंसान जा त हवा से ई ख़ता थी वेंदा, पर नबी साईं जिन फरमायो आहे त वणु पोखियो था त पोखे पूरो कयो। तव्हां इन मां अंदाज़ो त कयो अहमियत जो। सो सूंहं हिकिड़ी अखियुनि खे अलॻि आहे। तव्हां ॾिसंदा आहियो, मां पंहिंजी कॉलोनी में ॿाहिरि निकिरंदी आहियां, वीडियो भरींदी आहियां, ॻाल्हाईंदी वेंदी आहियां रस्ते सां, त तव्हांखे यकीननि वणंदो आहे। मूंखां हर को पुछंदो आहे तव्हां किथे रहंदा आहियो। वजह सिर्फ़ु इहा आहे त सावक ॾाढी आहे ऐं सफ़ाई आहे। सफ़ाई ईमान जो अधु ईमान आहे सफ़ाई। सो बहरहाल त मां चवंदी आहियां त वणनि जा पन त मूंखे गंद ई न लॻंदा आहिनि। हा ठीकु आहे, घणा थी वञनि त ज़रूरु मेड़े छॾिजनि, सफ़ाई करे छॾिजे, पर उहो को बदबूदार गंदो कचिरो न हूंदो आहे, उहो गंद जो ढेर न हूंदो आहे जंहिंमां बीमारियूं फैलिजनि। बल्कि उहे ई वणनि जा पन अगरि असां मिटीअ में छॾे ॾियूं त मिली मिली उन में आस्ते आस्ते उभाणी थी वेंदा आहिनि। सो बहरहाल मां ॾाढी ख़ुशि आहियां, गिहु मुंहिंजो ठहे थो पियो ऐं सफ़ा अॼु मां पाण खे पंहिंजे ॻोठ में महसूसु कयो आहे। ॼण हेॾा गिह मखण पिया ठहनि, होॾां पाइप विझी पाणी पई ॾियां, वण पई पोखियां, ॿूटा पई पोखियां। ओ ड्रीम वर्ल्ड। अलाह छा ॿुधायां मां तव्हांखे। ज़मीन ॾाढी थोरी आहे मां वटि, पर अलाह जा करम आहिनि मूं ते, अलाह जा करम आहिनि। मुंहिंजो पंहिंजो घरु आहे, जेतिरो बि नंढो आहे, मां ख़ुशि आहियां ॾाढी। मां त इन लाइक़ु बि न आहियां, मां जेतिरा शुक्र अदा कयां घटि आहिनि। त पर इहा ॾिसो न, त इहा ख़ुशकिस्मती आहे त ॿाहिरि असांखे ॿ क्यारियूं, हिकिड़ी त ऑलरेडी बिल्डर जे तरफ़ां ठहियलु आहे ऐं हिकिड़ी जी असांखे इजाज़त आहे त भली तव्हां हिते ज़मीन में वण ॿूटा पोखियो। केॾी सुठी ॻाल्हि आहे। सो मूं जहिड़े कंहिं चरे कंहिं क्रेज़ी गार्डनर जा शौक़ु पिया पूरा थियनि, इहो बि सहूलियत आहे न अलाह जी तरफ़ां। सो ॻाल्हियूं इलाही थी वियूं। अॼु मां सम्झो तक़रीबन 2.5 कलाकनि में हादिया जो इहो ड्रेस सिबियो, कटियो, सिबियो। उनखां पहिरियों रओ धोई, पोइ ॾियारी जो पीस धोई विझी आयमि, छो त ढेर कपिड़नि जा संडे बाज़ार में या मंगल बाज़ार में पिया हूंदा आहिनि, मिटी पई लॻंदी आहे त इन्हनि ते पई डस्ट पवंदी आहे। त मां पहिरियों हुनखे धोई आयमि, ठीकु ठाक चङी भली हुन मां मिटी निकिती। त वॾी ॻाल्हि त हीअ 2 पीसिस ॻंढियल हुआ, हिकिड़ी प्लेन वाइट ॾियारी ऐं हिकिड़ी इहा मोतियुनि वारी ॾियारी। मूंखे मोतियुनि वारी ॾियारी ॾाढी वणी, त मूंखे हिकदमि आइडिया आयो त मूंखे जेको ड्रेस सिबणो आहे अहिड़ो हुनजो वाजु ठहंदो। सो मां सम्झो 2.5 कलाक पूरा उन ते लॻा मुंहिंजा। मुंहिंजो 1.5 कलाक बाहिरि लॻो। प्लांट्स छो त कूंडियूं खणी वियमि 2 ॿाहिरि, हिकिड़े मां त कूंडीअ मां कढियमि इहो निम जो वणु। सो मतिलबु मां कमु इलाही कयो सॼे ॾींहं में, पर छा आहे जो उन में मूंखे टाइम त घणो लॻो, वीडियो में शेयर करण लाइ उहो थोरो हुयो। भई हे कपिड़ा सिबिजी विया, हे वण ॿूटा लॻी विया, पाणी बि ॾिजी वियो। कोई हुजे उहो जीअं मूं चयो त कोई हुजे हा त रिकॉर्डिंग करे हा, त इहो बि हिकिड़ो हिसो थी वञे हा व्लॉग जो, पर ख़ैरु आहे। ऐं मां ॾाढे शौक़ु सां इहे कमु कंदी आहियां, ॾाढी मुहबत सां, ॾाढी महिनत सां, प्यार सां। सो नंढो या वॾो व्लॉग हो त मूं चयो ठीकु आहे, अॼु कुझु कचहरी थोरी वधीक था कयूं, ॻाल्हियूं थोरी वधीक था कयूं। कल्ह त मां एॾी थकियल हुयमि जंहिंजी इंतिहा न आहे, त मां ॻाल्हायो बि घटि हुयो। ऐं मां जॾहिं उहो पाण पंहिंजी रिकॉर्डिंग ॾिठी त साफ़ु ख़बर पई पए त मां केॾी थकिजी पई हुयमि। सो अॼु अल्हम्दुलिल्लाह एॾो कमु करण जे बावजूदि मां ठीकु ठाक आहियां, फस्ट क्लास। अलाह जा करम आहिनि, अहसान आहिनि, हर वक़्तु, हर लम्हे, हर घड़ी। जेॾो बि शुक्रगुज़ार थियूं न थोरो, असां पूरा ई नथा पइजी सघूं। कंहिं हिकिड़े अहसान जे लाइ, उनजी कंहिं हिकिड़ी नेमत जे लाइ बि असां पूरा नथा पइजी सघूं। सो इहो मुंहिंजो अॼु जो प्यार भरो, साओ, सताबो, सुखियो, ख़ुशहाल, केॾो प्यारो ॾींहुं गुज़रियो आहे। मां अजीब हिकिड़ो मूंखे अंदर में हिकिड़ो सुकून ऐं ख़ुशी महसूसु थी रही आहे। मस इलाही ॾींहंनि खां पोइ मां इहो हिकिड़ो ड्रेस सिबी वरितो, जेको अलाए कॾहिं खां मुंहिंजे दिमाग़ में हले पियो। गिहु कढियो अथमि, मलाई जो प्यालो भरिजी वियो, फ्रीज़र में वञे पियो ईअं हीट थी जो सुराण, छो त मींहुं हाणे इहो फ्रीज़र जी छित में लॻंदो वञे। सो उहो कटिजी वियो। ऐं मुंहिंजो ड्रीम ख़्वाबु मुंहिंजो एॾनि अरसे जो, जॾहिं खां हिन घर में आया आहियूं ख़ासि करे, पूरो थी वियो। हूअं त मुंहिंजो सची ॻाल्हि अथव, मुंहिंजो वस पुॼे न, मूं वटि घर ते छित आहे पूरी पंहिंजी, एॾो वॾो टेरिस आहे। त मां जेकर इहो चाहियां त हिकिड़ो माली बि रखां ऐं पंहिंजो मथे मां टेरिस गार्डन बि ठाहियां, रूफ गार्डन बि ठाहियां, त ॾाढो वाह जो कमु थी वञे। पर मुसीबत मूंसां इहा आहे, मां एॾी लह चढ़ करणु, एॾी सार संभाल करणु मां करे नथी सघां। मूं में एतिरी ताक़त न आहे। जॾहिं मूंखे फ़ुर्सत मिली आहे न, टाइम मिलियो आहे, हाणे ज़िंदगी मां वांदी ई वांदी आहियां। मूंखे इहो टेंशन ई कोन्हे मुंहिंजा ॿार छा खाईंदा, कपिड़ा कीअं बदिलाईंदा, स्कूल जो कमु कयो अथऊं न कयो अथऊं, इहे सभु टेंशन अलाह जो शुक्र आहे लही विया। सभु ख़ुशि आहिनि, पंहिंजे पंहिंजे घर आबाद आहिनि, मां बि आज़ादु आहियां पंहिंजे घर में। त छा आहे, हिकिड़े शेर जी लाइन आहे त जब नज़र मिल गई तो नज़ारा गया।
सो फुर्सत मिली आहे त ताक़त ख़तमु थी वई आहे, न त जेकर वाह जो कमु कयां। ऐं मां उहा माईया माली बि रखंदमि न, तॾहिं बि सॼो ॾींहुं मां कमु पाण कंदमि, हुनखे पघारदार ॾींदमि। सो बहरहाल फ़िलहाल त मां हाणे हिन धरती जे टुकड़े ते पंहिंजा शौक़ु पूरा थी कयां। ॾाढियूं ॻाल्हियूं थी वियूं, ॾाढियूं। अॼु व्लॉग में कम खां वधीक कचहरी शो कई आहे मां। सो अलाह तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत हुजो, आबाद हुजो। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं अला वाही।